जॾहिं अब्बास बीबी सकीना जे चवण ते इमाम हुसैन ऐं बीबी ज़ैनब खां इजाज़त वठी पाणी भरण लाइ दरियाए फरात जे तरफ़ वधिया त तारीख़ लिखियो अहिड़ो शींहं वांगुरु हमिलो कयो त फ़ौज यज़ीद जा सिपाही लुॾण लॻा। हज़ारनि जे लश्कर खे चीरे जॾहिं हज़रत अब्बास दरियाए फरात ते पहुता त पहिरियों क़दम दरियाए फरात ते रखी फरमायो, हे पाणी, तूं हिते बि थो वहीं? छा तोखे ख़बर नाहे हुसैन जा बच्चा 3 ॾींहं खां उञायल आहिनि? जनाब अब्बास जो ही रोब ॾिसी पाणी तड़पण लॻो ऐं दरियाए फरात में कुझु अहिड़ी चुरपुर पैदा थी त हू पंहिंजे कद खां वधण लॻो ऐं ख़याम हुसैन जी तरफ़ वधण लॻो। एतिरे में जनाब अब्बास जे कननि में ही आवाज़ अचे थी, हे अब्बास, हिन पाणी खे हुकुम न ॾे जो ही हुसैन जे खेमनि जी तरफ़ रवानो थिए, छो जो अल्लाह जी मर्ज़ी ही आहे त अल्लाह जे तमामु रहमतूं अल्लाह जे महबूब जे घर खां परे रखियूं वयूं आहिनि त जीअं हू हर सख़्ती सही बि अल्लाह जे दीन खे बचाइण में कामयाब थिए। हे अब्बास, ही बहादुरी जो इम्तिहान आहे, सब्र जो इम्तिहान आहे। जनाब अब्बास जीअं ई पंहिंजे बाबा जे लहजे खे महसूस कनि था ऐं फरमाइनि था त ए मुंहिंजा बाबा, मां त पंहिंजे आका जे बचनि लाइ पाणी खणण आयो आहियां। पोइ आवाज़ अचे थी त ए अब्बास, जेको तूं पाणी मश्क में भरी थो, इहो पाणी रसूल अल्लाह जे बचनि जी उञ कोन लाहींदो, छो त जीअं ई तूं लश्कर जी तरफ़ मुड़ंदे त शहीद कयो वेंदे ऐं आले नबी पंहिंजे अलम खे किरंदे ॾिसी ज़ारो ज़ार रोंदा रहंदा। जॾहिं ही आवाज़ जनाब अब्बास जे कननि ताईं पहुती त उन वक़्तु पाण पाणीअ खे मश्क में भरे रहिया हुआ ऐं पाण जा 2 हथ दरियाए फरात में हुआ। पाण उन वक़्तु दुआ घुरी त ए मुंहिंजो अल्लाह, मुंहिंजे आकाज़ादी सकीना खां पहिरियां हिननि हथनि खे पाणी लॻो आहे। हाणे जीअं ई आकाज़ादी या मुंहिंजो मौला मुंहिंजी लाश खे ॾिसनि त ही मुंहिंजा हथ मूंसां न हुजनि। ही मंज़र उहो घोड़ो ॾिसी रहियो हो जंहिं ते जनाब अब्बास सवारी करे दरियाए फरात वटि आया हुआ। पाण घोड़े खे ॾिठाऊं ऐं फरमायो, ए मुंहिंजा घोड़ा, तूं बि 3 ॾींहं खां प्यासो आहीं, पाणी पी वठि। घोड़ो रोई चवण लॻो, ए मुंहिंजा आका, जीअं ई तव्हां दरिया ते आया हो तव्हां पाणी जो हिकु फुड़ो बि न पीतो आहे। तव्हां मुंहिंजा आका आहियो, तव्हां खां पहिरियां मां पाणी कीअं थो पी सघां? तव्हां पाणी पियो, उन खां पोइ मां पाणी पीअंदुमि। हिन घोड़े जीअं ई इहो चयो त जनाब अब्बास सकीना जे खेमे जी तरफ़ मुंहुं कयो ऐं फरमायो, ए मुंहिंजा घोड़ा, जॾहिं तूं पंहिंजे आका खां बग़ैर पाणी नथो पी त मुंहिंजे आका हुसैन 3 ॾींहं खां उञायल आहे, उन्हनि जा बच्चा उञायल आहिनि, मां उन्हनि जे बग़ैर कीअं पाणी पीआं? बसि जनाब अब्बास मश्क खणी जीअं ई ख़याम जे तरफ़ वधिया त फ़ौज यज़ीद में ही आवाज़ बुलंद थी वियो त चाहे कुझु बि थिए, हुसैन जे खेमनि ताईं पाणी न पहुचे। चईनी पासंदा जनाब अब्बास ते हमिलो कयो वियो। हिकु ज़ालिम वण जे पोयां लिकी जनाब अब्बास जी बाह ते वार करे थो। जनाब अब्बास जी हिकु बाह कलम थी वञे थी। पाण मश्क ऐं अलम ॿी बाह में संभाले तेज़ तेज़ खेमनि जी तरफ़ वधण लॻा, तॾहिं जनाब अब्बास जी ॿी बाह बि कलम थी वञे थी। पाण मश्क ऐं अलम खे वात में संभाले तेज़ तेज़ खेमनि जी तरफ़ वधी रहिया हुआ त लश्कर तीरनि जो मींहुं जनाब अब्बास ते करे छॾियो। हिकु तीर जनाब अब्बास जी अख में लॻो, केतिरा ई तीर जनाब अब्बास जे जिस्म में लॻा ऐं हिकु तीर जनाब अब्बास जी मश्क खे लॻो। मश्क जो पाणी वहण लॻो। जनाब अब्बास जॾहिं वहंदड़ पाणी खे ॾिठो, परे खां बीबी सकीना ऐं इमाम हुसैन खे सलाम कयो। एतिरे में हिकु ज़ालिम जनाब अब्बास जे मथे ते वार करे थो। पाण घोड़े खां ज़मीन ते अचनि था। तारीख़ लिखियो त अरब जी ज़मीन ते जनाब अब्बास खां वधीक कंहिंजो कदु न हो, पर जनाब अब्बास जी क़बर मुबारक उन्हनि जे कद मुबारक खां तमामु नंढी हुई। हिकु दफ़े इमाम जाफ़र सादिक खां पुछियो वियो त ए रसूल जा ॾोहिटा, जनाब अब्बास जो कद तमामु वॾो हो, पर उन्हनि जी क़बर मुबारक एॾी नंढी छो आहे? इमाम जाफ़र सादिक पंहिंजे मथे तां इमामा लाही रड़ियूं करे रोई चवे थो त जॾहिं मुंहिंजो अब्बास घोड़े खां ज़मीन ते आयो त चइनी तरफ़नि खां फ़ौज यज़ीद अहिड़ो हमिलो करे थी त जनाब अब्बास जो पूरो जिस्म खां जुदा करे थी। इमाम हुसैन जॾहिं जनाब अब्बास जी लाश ताईं पहुचनि था त उन्हनि जो लाश साबित नाहे रहंदो। किथां जनाब अब्बास जी बाह खणनि था त किथां जिस्म जो ॿियो हिसो, ऐं जॾहिं अब्बास जी मुंहं खे ॾिसनि था त हिकु अख में तीर लॻल नज़र अचे थो। सॼो मुंहुं ऐं जिस्म रत सां रंगीन थो आहे।